मज़लूम, बेपहुच ऐं लाचार तबके जो तर्जुमान जैकब न्यूज़ पंहिंजी कामयाबी जा 2 साल पूरा करे 3 साल में ख़बर जी हक़ीक़त ॻोल्हण लाइ ऊंदाही खां रोशनी वारे सफ़र ॾांहुं नए जोश ऐं वलवले सां शुरूआत करे छॾी आहे। जैकब न्यूज़ ज़िलई सतह जे शहरनि खां वेंदे वस्ती वाहण पंहिंजी महिनत ऐं क़ाबिल सथ जी महिनत सां तमामु थोरे अरसे में मक़बूलियत माणे वरिती आहे। इहो ई कारण आहे जो जैकब न्यूज़ जी 2 सालगिरह जे मौक़े ते सिंध जे नंढे वॾे शहरनि में सियासी, समाजी, मज़हबी, सहाफ़ती ऐं कारोबारी धुरिन समेत आम शहरनि जैकब न्यूज़ जी 2 सालगिरह जो केक काटे कॾहिं न ख़त्म थींदड़ ख़ुशी ऐं मोहब्बत जो इज़हार कयो। जैकब न्यूज़ जी 2 सालगिरह जे मौक़े ते मुख्य तक़रीब जैकब न्यूज़ जी हेड ऑफिस में रखी वई, जिथे जैकब न्यूज़ जे CEO मोहम्मद असलम गोलो जी मेज़बानी हेठि महिमाननि पारां केक काटियो वियो। जैकब न्यूज़ जी 2 सालगिरह जे सिलसिले में जैकबाबाद वासिन पंहिंजी मोहब्बतनि जो इज़हार कुझु हिन रीत कयो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इंतहाई पुरमुसरत लम्हो आहे, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। असां अॼु जैकब न्यूज़ हेड ऑफिस में जैकब न्यूज़ जी 2 साला तक़रीब जो इनकाद करे रहिया आहियूं, जंहिंमें जैकबाबाद जे सीनियर सहाफ़ियुनि शिरकत कई। सालगिरह जो केक कटियो वियो जैकब न्यूज़ हेड ऑफिस में। अचो त हिन प्रोग्राम में शरीक थींदड़ पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि सां ॻाल्हि ॿोल था कयूं ऐं उन्हनि खां इहो पुछण था चाहियूं त जैकब न्यूज़ जी कारकर्दगी मुतालिक़ उहे छा था चवनि ऐं जैकब न्यूज़ जी 2 साला कारकर्दगी नज़र में रखी करे आईंदा जे लाइ उन्हनि जूं कहिड़ियूं के सजेशन हुजनि। ज़रूरी न आहे त सभु शयूं मुकमिल हूंदियूं आहिनि, कंहिं न कंहिं शइ जी कंहिं न कंहिं फील्ड में खोट का कमी ज़रूरु रहिजी वेंदी आहे ऐं सीनियर सहाफ़ियुनि खां उन्हनि जा वीचार वठंदे उन्हनि खां इहो ॼाणण जी कोशिशि कंदासीं त जैकब न्यूज़ तव्हांजी नज़र में कीअं रहियो ऐं उनखां वधीक असां कहिड़ी रीति बहितर करे सघूं था। जैकब न्यूज़ जी 2 साला तक़रीब आहे, इन जैकब न्यूज़ जी जेका कारकर्दगी आहे उहा तव्हांजी नज़र में कीअं आहे? जी बिल्कुलु, जैकब न्यूज़ जैकबाबाद खां ई हलंदड़ चैनल जेको आहे ज़बरदस्त चैनल आहे। इन 2 साल अॻु में जॾहिं असांजे दोस्त असलम गोलो हिन चैनल जे खोलण जी ॻाल्हि कई त उन में तव्हां बि उनजा फाउंडर दोस्त आहियो। तव्हां हिन चैनल जे खोलण में तव्हांजो खोड़ सारियूं महिनतूं आहिनि ऐं न सिर्फ़ु हिन चैनल खे खोलण में तव्हांजूं महिनतूं आहिनि पर हिन खे कामयाबु करण में बि तव्हांजूं महिनतूं आहिनि। हीउ चैनल ॾिसो ग्रास रूट लेवल ताणी वञी माण्हुनि जे मसइलनि खे पधिरो करे थो। हिन 2 सालनि ताणी उन मुसलसिल पतोड़ियो ऐं माण्हुनि जी हक़ीक़तूं जेके माण्हू जिन शयुनि खे भोगीनि था उन्हनि मसइलनि खे हुन पधिरो कयो। उन्हनि जेके वस वारा आहिनि, जेके इक़्तिदार वारा आहिनि, उन्हनि ताणी इहा ॻाल्हि पहुचाई त माण्हू कहिड़े कहिड़े भोगनाउनि खे भोगीनि था ऐं हीअ ज़बरदस्त कामयाबी जा ही 2 साल हू मुसलसिल इन कोशिशुनि में रहियो आहे, जीअं जतन कंदो रहियो आहे त जीअं पब्लिक जा मसइला हल करे सघजनि ऐं उन्हनि खे पधिरो करे सघिजे। जस लहणो हिन जैकब न्यूज़ जी सॼी टीम जस लहणी जो उन्हनि मुख़्तलिफ़ सेगमेंट्स ज़रिए हिन चैनल जो ज़रिए ऐं पंहिंजे हितों जी पब्लिक जो, बल्कि न पर हितों जी पब्लिक सॼी सिंध जी पब्लिक जो मुख़्तलिफ़ हंधनि ते उन्हनि नुमाइंदा रखी करे हीअ नेटवर्क बि जोड़ियो त सिंध जे मसइलनि खे उजागर करण में हिन चैनल जो तमामु वॾो किरदारु रहियो आहे। हिन जी समूरी टीम जस लहणी। अच्छा, जैकब न्यूज़ खे वधीक बहितर कारकर्दगी बणाइण लाइ अव्हांजा कहिड़ा सजेशन, कहिड़ा मशवरा हूंदा? जैकब न्यूज़ खे अञा बहितर करण जे लाइ जैकब न्यूज़ जी टीम खे फील्ड में वञिणो पवंदो, छो जो अञा ताणी जैकब न्यूज़ जी जेका माना हेडक्वार्टर वारी जैकबाबाद ज़िले खां ई हले थो, जैकबाबाद ज़िले जे जैकबाबाद शहर जी हेडक्वार्टर खां हले थो, त उहो उनखे फील्ड में वञण जी तमामु ज़रूरत आहे। फील्ड टीम जी ज़रूरत आहे, जीअं शहर न सिर्फ़ु शहर में पर ॻोठनि में वञी करे जेके खोड़ सारा माण्हुनि जा मसइला आहिनि उन्हनि खे पधिरो करे फील्ड में वञण जी तमामु घणी ज़रूरत आहे। हर हंधि हूअं त ॾिसो ओकेजन्स ते उहो वञे पियो, पर बग़ैर कंहिं तक़रीब जे या बग़ैर कंहिं ॿुधाइण जे जेको सरप्राइज़ वञी करे उहो फील्ड में वञी कमु कबो आहे, उन मसइलनि जे पाड़ ताणी पुॼबो आहे, उन्हनि जा जेके कारण आहिनि उन्हनि ताणी माण्हू पहुचे थो ऐं उहे पधिरा करे थो। उन ॻाल्हि जी सख़्तु ज़रूरत आहे त हिन खे फील्ड में वञी करे उन्हनि मसइलनि जी बुनियाद ताणी पहुचणु खपे त हिन जी वजह कहिड़ी आहे ऐं ॻोठनि में वञणु खपे, शहरी इलाइक़नि खां निकिरी करे, जीअं वधीक ॻोठाणे इलाइक़नि जे माण्हुनि खे बि हिन चैनल जे ज़रिए का नुमाइंदगी मिली सघे। सभ खां पहिरियों मां CEO मोहम्मद असलम गोलो ऐं संदसि टीम खे जैकब न्यूज़ जी 2 सालगिरह ते लखे मुबारकबाद पेश कयां थो। साईं, जैकब न्यूज़ जैकबाबाद में हिकु नई नवाण आंदी आहे। जैकब न्यूज़ जी 2 साला कारकर्दगी तमामु बहितर रही आहे ऐं जैकबाबाद जो हीउ सुठो चैनल आहे। अञा हिन में महिनत जी ज़रूरत आहे, अञा हिन खे महिनत सां जेको आहे ठाहियो वञे त जीअं आम मज़लूम माण्हुनि जा जेके मसइला आहिनि उहे उजागर थी सघनि
ऐं वॾी ॻाल्हि आहे इहा त जैकाबाद जहिड़े शहर में एतिरो ज़बरदस्त चैनल हीउ हले थो जेको आहे, मां वरी बि मोहम्मद असलम गोलो साहब ऐं संदसि टीम खे जेको आहे मुबारकबाद पेश कयां थो। अॻूणो सदर प्रेस क्लब जैकबाबाद मोहतरम मोहम्मद नवाज़ सोलंकी साहब साईं सीनियर जर्नलिस्ट आहिनि, साईं खां इहो था पुछणु चाहियूं त जैकबाबाद जी 2 साल कारकर्दगी तव्हांजी नज़र में कीअं रही? ॾिसो, जैकब न्यूज़ जी जेकी शुरूआति हुई उहा जैकाबाद में काफ़ी जेका लोकल चैनल आहिनि, पर जैकब न्यूज़ बाक़ाइदगी सां जीअं चैनल जी स्टार्ट हूंदी आहे प्रोफेशनल तरीक़े सां हुन पंहिंजी स्टार्टिंग वरिती ऐं अॼु ॾींहुं ताईं उनजो जेको कमु आहे उहो प्रोफेशनल तरीक़े सां हले थो। मां इहो चवंदुमि त जैकाबाद में अहिड़े क़िस्म जो चैनल असांजे जैकाबाद वासियुनि जी ख़ुशकिस्मती आहे ऐं ख़ासि तौर ते सहाफ़त जी हिकु नवाण आहे। बाक़ाइदगी सां हिते टॉक शोज़ बि थींदा रहिया ऐं हिते जेको आहे ख़बरुनि खे अपडेट मिलंदी रही, ख़बरूं जेकियूं अॼु ॾींहुं ताईं उहे हलनि थियूं। मां सम्झां थो त इहा टीम जेकी जैकब न्यूज़ जी आहे जो सॼो क्रेडिट साईं ज़मीर अलीम शाह, CEO असलम गोलो साहब ऐं जेको आहे त मोहम्मद मूसा चांडिया ॾांहुं वञे थो ऐं इन्हनि जी महिनत आहे। ख़ासि तौर ते जेको तव्हांजो मंगरो साहब जेको पंहिंजो न्यूज़ एंकर आहे आबिद अली मंगरो, उनजी बि तमामु बहितरीनु जेकी आहे पंहिंजो कारकर्दगी आहे। मां इन सभिनीनि खे जेको आहे जस पेश कयां थो ऐं जेको आहे त उमेदु कयां थो त इहो सिलसिलो अञा उन खां वधीक जेको आहे जिदत सां जेको आहे मंज़र आम ते ईंदो ऐं जेको आहे इहा महिनत जेकी आहे जारी सारी रहंदी। जैकबाबाद जो सीनियर सहाफ़ी मोहतरम हाकिम अली एरी साहब, साईंजन खां इहो पुछंदासीं त जैकब न्यूज़ जी 2 साल कारकर्दगी अव्हांजी नज़र में कीअं रही? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, तव्हांजी वॾी महिरबानी साईं। सर, जैकबाबाद में त जैकब न्यूज़ जो कमु तमामु ॾाढो सुठो आहे, पर जेको पहिरियां हिते असां वटि जेका प्रिंट मीडिया ऐं जेका इलेक्ट्रॉनिक मीडिया हुई ऐं मुशर्रफ जे दौर में, उन खां पोइ जेको सोशल मीडिया जो दौरु आयो, उन में सोशल मीडिया जे दौर में असां वटि जेका कमी हुई कंहिं चैनल जी, त उन खां पोइ जैकब न्यूज़ जॾहिं जेको आहे सो ऑन एयर थियो आहे, त उन खां पोइ जैकबाबाद में सुठी चेंजिंग ऐं तब्दीली आई आहे। मुंहिंजे ख़्याल में इन नई टही जेको लाड़ो वरितो सो बि ईअं लॻे थो त असां जैकब न्यूज़ वारे हवाले सां, ऐं जैकब न्यूज़ जे लाइ त काफ़ी इहो बि असांखे आहे त सहाफ़त जे हवाले सां किथां किथां असांखे ज़िलनि मां तालुकनि मां फ़ोन ईंदियूं आहिनि त असांखे जैकब न्यूज़ में असांखे नुमाइंदगी वठी ॾियो, ऐं असां तमामु ॾाढो हिन मां मुतासिर थिया आहियूं, मुतमिन आहियूं ऐं उनजे CEO खे ऐं उनजी टीम खे असां मुबारकूं ॾियूं था उनजी इन सालगिरह जे मौक़े ते, ऐं अलाह साईं कंदो त इंशाल्लाह कामयाबी माणींदो ऐं असां उन सां गॾु आहियूं। जैकबाबाद जी सहाफ़त जो ख़ूबसूरत नालो मोहतरम ज़ाहिद अली मंगरो साहब पाण पाकिस्तान टेलीविज़न खे रिपोर्ट कंदा आहिनि। अचो त साईं जन खां जैकब न्यूज़ जी 2 साल कारकर्दगी मुतालिक़ मालूम था कयूं। अॼु जैकब न्यूज़ जी 2 सालगिरह जे मौक़े ते तव्हां दावत में शिरकत कईसीं, ॾाढी ख़ुशी थी। मूंखे यादि आहे उहो पहिरियों ॾींहुं जॾहिं पाण वेही करे असलम साहब सां परीं ऑफिस में वेही करे जैकब न्यूज़ जे बारे में आइडियाज़ शेयर कयासीं ऐं कमु शुरू कयोसीं, ऐं साड़ियल माना इंसान साड़ियल बि आहियूं, हिन वक़्त ताईं गॾियल आहियूं जैकब न्यूज़ सां। कीअं ॾिसंदे ॾिसंदे ही 2 साल पूरा थी विया, ख़बर ई न पई। बिहाइंड द सीन्स माण्हू त हीअ असांजी जेको आहे 5 मिंटनि जी 8 मिंटनि जी न्यूज़ बुलेटिन या तव्हांजो ख़बर ऐं हक़ीक़त जो टॉक शो ॾिसंदा आहिनि। मूंखे यादि आहे उहो पहिरियों ॾींहुं जॾहिं पाण वेही करे कयोसीं, ऐं अन एक्सपीरियंस मुंहिंजो इन फील्ड सां माना यानी टॉक शो जा कोई न हुयो। पाण वेठासीं, पहिरें ॾींहुं कयोसीं, कोविड जे सिलसिले में प्रोग्राम कयोसीं, करंदे करंदे माशाल्लाह अॼु ॾींहुं ताईं समय प्रोग्राम थी विया, ऐं ये अनबिलीवेबल माना, ऐं उमेदु था कयूं त जैकब न्यूज़ इन फ्यूचर अञा जंहिं तरीक़े सां हाणे पंहिंजो वर्कआउट हले थो त मज़ीद टेक्नोलॉजी खे जेको असां अपनायो आहे अञा बहितर तरीक़े सां ईंदो। उमेदु आहे त ईंदड़ कुझु टाइम में ही वधीक पावर सां ऐं जिद्द सां गॾु जैकब न्यूज़ असांजे कुझु मुफ़ीद मशवरा तव्हां हर वक़्तु ॾींदा रहंदा आहियो, हिन वक़्तु बि हिन सालगिरह जे मौक़े ते, हिन तक़रीब जे मौक़े ते तव्हां छा था सम्झो त जैकब न्यूज़ खे वधीक कहिड़ी कहिड़ी फील्ड्स में बहितरी आणणु घुरिजे? सर, मां सम्झां थो त जेको हिन वक़्तु असां महदूद वसाइल में जैकब न्यूज़ कमु करे रही आहे, शायदि ई को अहिड़ो जेको आहे सोशल मीडिया ते या वेब चैनल या ॿियो को, हालांकि खोड़ सारा असांजा दोस्त आहिनि असांजे शहर में, असांजा ॼाणण वारा आहिनि जेके हितां खां ॿाहिरि बि कमु कनि था, लेकिन को जेकॾहिं कंहिंखे बि तव्हां ही TV ते हलाए करे असां ॾिसंदा त हू ईअं न चवंदा त ही को जेको आहे सोशल मीडिया ते या वेबसाइट ते यानी ही चैनल आहे, हू बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु जो नेशनल लेवल जो ऐं सैटेलाइट लेवल ते असांखे असांजो तव्हांजो जैकब न्यूज़ जो रिज़ल्ट ॾिसो, न्यूज़ एंकर्स तव्हां आहियो, ॿिया दोस्त आहिनि, ऐं इन सां गॾोगॾु असांजो जेके न आबिद अली साहब जेको आहे ख़बरूं पढ़ंदो आहे, उन्हनि जो स्टाइल ॾिसो त हू पंहिंजे अंदरि हिकिड़ो हुआ महदूद वसाइल में इन खां वधीक मां सम्झां थो शायदि ई को करे सघे। जैकब न्यूज़ जी 2 सालगिरह, जैकब न्यूज़ जी 2 साल
तकरीबूं जारी आहिनि। इन मौक़े ते असां वटि आयल महिमान मोहतरम सीनियर सहाफ़ी ज़ाहिद अली रिन साहब। ज़ाहिद साहब, जेकब न्यूज़ जी 2 साल कारकर्दगी अव्हांजी नज़र में कीअं आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं ॾिसो, जेकब न्यूज़ जेकी शुरू थियो, इहो शुरू थियो हो असां वटि लॉकडाउन जॾहिं लॻो, त हक़ीक़त इहा हुई त उन टाइम सख़्तु ज़रूरत हुई। असां वटि जेकॾहिं का मथी मीडिया आहे, क़ौमी मीडिया, इंटरनेशनल मीडिया आहे, उहा कवरेज नथी ॾिए। जेकब न्यूज़ जंहिं महिल आयो इन दौरान, त उन जेको कवरेज जेकी ॾिनी, ऐं असां जेको सम्झूं था त हक़ीक़त में जेकी उनजी क्वालिटी आहे, जेकी उनजो न्यूज़ बुलेटिन रखिजे थो या प्रोग्राम जेको ख़बर ऐं हक़ीक़त रखिजे थो या ॿिया उनजा जेके आहिनि टॉक शोज़ आहिनि, उहे तमामु बहितरीनु आहिनि। ऐं असां उमेदु कयूं था त माना जेकब न्यूज़ अञा अॻिते वधंदो, अञा वधीक उन खे जेको आहे त उहो कंदो, प्रोग्राम रखंदो। असांजी दुआ इहा ई आहे। अॼु जेकब न्यूज़ जो जेको केक कटियोसीं सालगिरह जो, ॾाढी ख़ुशी थी, ॾाढी सुठी कारकर्दगी आहे। हालांकि नेशनल लेवल ते जेकी असांजी इलाक़ाई ख़बरूं आहिनि उनखे एतिरी कवरेज न मिलंदी आहे। जेकब न्यूज़ पाण मल्हायो आहे, जेकब जे इशूज़ खे खणी करे आला वञनि ताईं पुॼायो आहे, माण्हुनि जे मसइलनि खे हाईलाइट कयो आहे। असां दुआगो आहियूं त हीउ इदारो मज़ीद तरक़ी कंदो ऐं आवाम जे मसइलनि खे ईअं खणंदो रहंदो। जेकब न्यूज़ जी 2 साल तकरीब जारी आहे, जंहिंमें समाजी रहनुमा ऐं मौज़ूज़ शख़्सियत मोहतरम ग़ुलाम रब्बानी टावरी असां सां गॾु आहे। अचो त साणसि जेकब न्यूज़ जी 2 साल कारकर्दगी ते ॻाल्हायूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। कीअं रही जेकब न्यूज़ जी कारकर्दगी तव्हांजी नज़र में? अल्हम्दुलिल्लाह, मां सभ खां पहिरियों तव्हां सॼी जेकब न्यूज़ जी टीम खे 3 साल में पेर पाइण ते मुबारकूं पियो ॾियां। ख़ासि तौर ते असलम गोलो साहब खे उन जूं जेके महिनतूं आहिनि, काविशूं आहिनि, हिन चैनल खे अॻियां आणण जे लाइ पंहिंजी टीम जी हौसला अफ़ज़ाई वधाए करे उन्हनि खे हर वक़्तु जेको आहे सो बैक साइड्स खां जेको सपोर्ट कंदो रहंदो आहे, त उन्हनि खे मालिक बणाए छॾणु, इहा ई हिकिड़ी महिनत हूंदी आहे जो माना हर टीम जो मेंबर जेको आहे उहो पंहिंजी जुस्तजू सां लगन सां पियो कमु करे ऐं आए ॾींहुं उन में हिकिड़ो नओं जोश ऐं वलवलो अचे पियो। सो इहा सभु जेका आहे कारकर्दगी मोहम्मद असलम गोलो साहब जी आहे। ऐं उनखां अलावा जेके आहिनि, जीअं मिसाल जे तौर ते ख़बरुनि वारो शोबो आहे, उन में बि रोज़ाने जे बुनियाद ते पूरी सिंध मंझां जेके आहिनि ख़बरूं कलेक्ट करे टीम जेको आहे सो मोकिले पई ऐं सॼी सिंध मंझि रिपोर्टर मुक़ररु करणु हिकु नए चैनल जे लाइ हिकिड़ो वॾी ॻाल्हि आहे, जो उतां महिनती जेके आहिनि उहे रिपोर्टर ऐं जेको सहाफ़ती शोबे सां दिलचस्पी रखंदड़ रिपोर्टर उहे जेके आहिनि मोहम्मद असलम गोलो साहब कलेक्ट कया आहिनि ऐं उन जी टीम जेको आहे सो कलेक्ट कया आहिनि। सो इन हवाले सां मां जेकब न्यूज़ जी टीम खे जेको आहे सो जस लहिणो उनखे मुबारक ॾींदुसि त हिन मतिलबु आला कारकर्दगी जो 2 सालनि में मुज़ाहिर कयो आहे। ऐं मुंहिंजूं दुआऊं आहिनि त इनशाअल्लाह हिन जो कॾहिं बि ख़तमु न थियण वारो सफ़र जारी रहंदो इनशाअल्लाह। सही, पहिरियों त मां तव्हांखे मुबारकबाद ॾियां थो जो तव्हांखे जेकब न्यूज़ जा 2 साल पूरा पिया थियनि ऐं इन 2 सालनि दौरान जेतिरो हिन चैनल जेको आहे महिनत कई आहे, हिन जो स्टार्टिंग ई हिकिड़े ॾुखे टाइम खां थियो जेको असांखे यादि पए थो त उन वक़्तु ई कोविड-19 जेको आहे इहो नओं आयो। पूरी दुनिया में कंहिंखे बि ॼाण न हुई त हीअ बीमारी छा आहे, इन में जेको आहे बचाव कीअं करिणो आहे। पोइ इहो जेकब न्यूज़ ई हुयो जिन हिते लोकल लेवल ते आम माण्हू खे हिकु त अवेयरनेस ॾिनी ईंदी त उहा बीमारी आहे छा, हिन जो बचाव कीअं करिणो आहे ऐं जे थी पवे त पोइ उन खां पोइ छा करिणो आहे। हिकु इहो इन्हनि खे वॾो क्रेडिट वञे थो। उन खां पोइ वरी छा कयो, उन्हनि जेके लोकल हितां जा सियासी ऐं समाजी शख़्सियतूं हुयूं उन्हनि सभिनी खे हिननि मुतारिक कयो। हिकु ॾे विया हुनखे बाबा तव्हां छा था कयो इन प्रोग्राम इन बीमारी जे लाइ, आम माण्हू जे लाइ तव्हां छा था कयो। इहो सभु हिननि तमामु बहितरु कमु कयो। ऐं जेको न्यूज़ चैनल जेको आहे हिननि जो तक़रीबन रेगुलरली हले थो ऐं माण्हू हिन वक़्तु एडिक्ट थी विया आहिनि, जीअं न आदी थी विया आहिनि। मां पाण त हिकिड़ो हिनखे निंड जी गोरी सम्झंदो आहियां। जेसि ताईं हे न ॿुधां रात जो त पोइ ईअं निंड न ईंदी आहे, लॻंदो ईअं आहे त का शइ जीअं मिसिंग आहे, माना रहिजी वई आहे का शइ। सो हिन में जेको हिकिड़ो टीम वर्क आहे, जीअं ख़ासि कर ते जेको न्यूज़ डायरेक्टर आहे चांडियो साहिबु, मोहम्मद मूसा चांडियो, या साईं ज़मीर शाह आहे एंकर पर्सन आहे, ऐं इहे तमामु घणी महिनत करनि था। न्यूज़ कास्टर जेको मंगरू साहिबु आहे उहो बि तमामु सुठे नमूने सां पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾिए थो। ऐं वरी इंतिज़ामी सतह ते जेको CEO आहे मोहम्मद असलम गोलो साहिबु, उहो वरी तमामु सुठे नमूने सां सभिनी खे हैंडल करे थो। ऐं इहा ई ॻाल्हि हिन जी कामयाबी जी ज़ामिन आहे त हे हिकिड़ो टीम वर्क करे हिन खे हलाइनि था। सो आईंदा बि असां उमेदु कयूं था त अलाह साईं तव्हांखे वधीक तरक़ी ॾींदो। महिरबानी साईं। सभिनी खां पहिरियों त मां
जस ॾींदुमि जेकब न्यूज़ खे ऐं जेकब न्यूज़ जो बानी जेको आहे मोहम्मद असलम गोलो साहब उन्हनि हिकिड़ो तमामु सुठो इनिशिएटिव ख़ासि तौर ते असांजो ज़िलो जेको आहे पसमानदा ज़िलो आहे जेकबाद ऐं उन जो लोकल नेटवर्क असांजो जेको तमामु घणो सुठो हले थो ऐं हर जेको आहे नंढे वॾे इशू ते जेको आहे उनजी गहरी हिकिड़ी नज़र हूंदी आहे बारीक बीनी सां उन्हनि जेको आहे कमु कंदा आहिनि ऐं हर नंढे वॾे इशू खे इलाइक़नि जे इशूज़ खे खणी ईंदा आहिनि ॿाहिरि उजागर कंदा आहिनि इन में मां उन्हनि खे जस ॾींदुमि उन्हनि तमामु वॾो हिकिड़ो स्टेप खयों आहे जेकबाद जे लाइ जेकबाद जे आवाम जे लाइ सो मूंखे ख़बर पई त हाणे जेकब न्यूज़ जी 2 सालगिरह आहे सो तव्हांखे गुड विशिस ऐं जेकब न्यूज़ खे हैप्पी बर्थडे। जीअं त जेकब न्यूज़ जेकबाबाद खे 2 साल पूरा थियण वारा आहिनि। जेकब न्यूज़ जी टीम चीफ एडिटर खीनू लड़े जेकब न्यूज़ बग़ैर कंहिं मज़हब नस्ल जे मज़दूरनि हारनि महिनत कशनि ऐं जेकबाद जे आवाज़ खे बुलंद कयो आहे जंहिंखे असां सारायूं था। ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे जो जेकब न्यूज़ खे 2 साल मुसलसल जदोजहद कंदे गुज़री विया आहिनि। हुनजी टीम बहितर अंदाज़ में कमु करे रही आहे। असां उमेद कयूं था त पंहिंजे जदोजहद खे जारी रखंदे हर तबके खे कवरेज ॾींदी। सभ खां पहिरियां त मां जेकब न्यूज़ जी 2 सालगिरह ते पंहिंजे प्यारे भाउ पिरी पंहिंजो CEO मोहम्मद असलम गोलो साहब संदसि उनजी टीम जेका आहे उनजो जेको सथ आहे जंहिंमें सैयद ज़मीर आलम शाह साहब ज़ाहिद पंहिंजो मंगरियो साहब आबिद मंगरियो साहब मोहम्मद मूसा चांडियो साहब जमील भाउ ऐं मां पंहिंजे भाटे सलीम खे जेको आहे खोड़ सारियूं जेके आहिनि मुबारकबादूं ॾींदुसि छाकाणि जो हीउ अॼु जेको आहे ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं मां सम्झां थो अॼु जी जेका ख़ुशी आहे इहो तव्हांजो हक़ु आहे छाकाणि जो जेकब न्यूज़ जेको आहे जेकबाबाद जे इशूज़ ते ऐं जेकबाबाद जे उन तबके जो जेको आवाज़ु बणियो आहे जंहिंजो सवाइ जेको आहे मां सम्झां थो तव्हां खां को ॿियो सहारो उन्हनि खे जॾहिं नज़र न आयो त मां सम्झां थो हर इशू चाहे उहो इशू जेको आहे पंहिंजो कहिड़े बि लेवल जो हुजे पंहिंजो जेको आहे जेकब न्यूज़ जेको आहे पंहिंजे इन पंहिंजो चैनल जे थ्रू जेको आहे मुक़दस ऐवाननि में वेठल असांजा जेके मौज़िज़ सियासतदान आहिनि उन्हनि खे उन्हनि इशूज़ खां जेको आहे न सिर्फ़ु आगाह कयो आहे पर गहरी निंड सुतल जेके आहिनि उन्हनि खे जाॻाइण में जेको आहे भरपूर किरदारु अदा कयो आहे। सो इन करे जेको आहे अॼु इन ख़ुशीअ जे मौक़े ते ऐं मूंखे बि इंतिहाई ख़ुशी आहे त मुंहिंजे प्री प्यारे भाउ जो जेको सफ़रु हुयो उहो इंतिहाई कंडनि जो सफ़रु आहे। इन कंडनि जे सफ़र में जेको आहे अहिड़े ख़ुशीअ जा जेकॾहिं मौक़ा अचनि त मां सम्झां थो इत सिर्फ़ु मूंखे न त सिर्फ़ु जेको आहे पंहिंजो जेकब न्यूज़ जी टीम खे न पर जेके बि उन सां प्यारु कनि था मोहबत कनि था ऐं जेके बि उनजा परस्तार आहिनि अॼु मां सम्झां थो सभु ख़ुशि थी विया हूंदा ऐं सभई जेके आहिनि तव्हांखे दुआऊं ऐं मुबारकूं ॾींदा हूंदा। सभ खां पहिरियों त मां जेकब न्यूज़ जी 2 सालगिरह ते जेकब न्यूज़ जे CEO मोहम्मद असलम गोलो ऐं उन सां गॾु साथी जेके बि आहिनि सैयद ज़मीर आलम शाह मोहम्मद मूसा चांडियो आबिद मंगरियो ऐं ॿियनि सभिनी खे मां मुबारकबाद पेश कयां थो। ऐं मां सम्झां थो त लोकल TV चैनल वेब चैनल जेके आहिनि उन में हिकिड़ो मयारी चैनल आहे ऐं जंहिं तरह सां उहे पर वक़्तु ख़बरूं ॾिए थो बै वक़्तु जंहिं तरीक़े सां उहे इशूज़ खे खणे थो ऐं लोकल मसइलनि खे खणे थो मां सम्झां थो अहिड़े क़िस्म जो ॿियो कोई वेब चैनल कोन्हे। ॿिया वेब चैनल बि मूं ॾिठा आहिनि इलाही जेके सिर्फ़ु वाक़ियाती ख़बरुनि खे कवरेज ॾियनि था उहे ख़बरूं हलाइनि था पर हिन जी हिकिड़ी क्वालिटी आहे हिकिड़ो त HD आहे ऐं हीअ तमामु घणो हले थो माण्हू हुनखे ॾिसनि था पसंदि कनि था ऐं हिन जी ख़बर हिकिड़ी ऑथेंटिक हूंदी आहे ऐं वॾी तहक़ीक़ आहे। मां सम्झां थो त उन खां पोइ छो त इन जो जेका पूरी टीम आहे जेकब न्यूज़ जी उहा तमामु घणी क़ाबिल टीम आहे ऐं इन जे करे हिन जूं जेके ख़बरूं हिननि जा जेके तबसरा हिननि जा जेके इशूज़ खे जेके खणण जे लाइ जेके प्रोग्राम कराया था वञनि उहे तमामु घणा मयारी आहिनि ऐं इन जे करे हीअ सभिनी खां नंबर 1 ते चैनल आहे जेको लोकल चैनल आहे जेको माण्हुनि जे मसइलनि खे खणे थो। मां खेनि हिकु दफ़ो ॿीहर मुबारकबाद पेश कयां थो ऐं इहा उमेद बि कयां थो त हीअ जंहिं तरह के असां कमु कनि था पिया जंहिं तरह सां माण्हुनि जे मसइलनि खे अवाननि ताईं पहुचाइण जी कोशिशि कनि था पिया इहा पंहिंजी महिनत जिदोजहद जेका आहे उहा जारी रखनि ऐं इंशाअल्लाह जारी रखंदा त इन खां वधीक तरक़ी थींदी छो त टीम तमामु एफिशिएंट टीम आहे तमामु क़ाबिल टीम आहे। जेकब न्यूज़ तमामु बहितरीनु किरदारु करे रही आहे 2 साल
माशाल्लाह ग़रीब जी दां कूक टाइम सां हर शइ टाइम सां पहुचे थी ऐं माशाल्लाह जेको आहे तमामु भली कारदगिरी 2 सालनि में हुनजी आई आहे। सर जेकब न्यूज़ जैकाबाद जी हिकिड़ो वॾो सरमायो आहे ऐं जेको आहे हर ग़रीब हर माण्हू जी दां ऐं फ़रियाद हर माण्हू वटि पहुचाए थो। वॾी हिननि जी जेकी आहे जिदोजहद आहे हिमत आहे ऐं हिन जे लाइ जेके जेकब न्यूज़ जी टीम आहे उन्हनि खे असां जेको आहे वधायूं ॾियूं था। साईं ज़मीर शाह आलम ऐं जेकब न्यूज़ जो जेको मालिक आहे असलम साहब गोलो, साईं ज़मीर शाह ऐं जेको आहे त मोहम्मद मूसा चांडियो ऐं जेको आहे सलीम गोलो ऐं ॿी सॼी टीम खे असां वधायूं ॾियूं था। सर जेकब न्यूज़ तमामु बहितरीनु न्यूज़ आहे। उन सां जेको आहे त ग़रीब अवाम जा बि मसइला तमामु बहितर नमूने सां हल थियनि था ऐं अहिड़ो इन चैनल अचण सां तमामु बहितरीनु माना रद्द अमल मिलियो आहे असांखे ऐं अॻिते बि असां सुठो रेस्पॉन्स मिलंदो असांजो इहो ई उमेदु आहे। ऐं इलाही बहितरीनु चैनल आहे जेकब खे हिन टाइम 2 साल पूरा थी चुका आहिनि। ॾाढो बहितरीनु आहे। सियासी मुआशी जेके आहिनि सेटअप सॼनि में सभ खां पहिरियों नंबर ते रहियो आहे। जेकब चैनल ॾाढो बहितरीनु चैनल आहे। जेकब न्यूज़ जा 2 साल पूरा थियण ते असां सॼी टीम खे मुबारकबाद ॾियूं था ऐं जेकाबाद न्यूज़ जी जेके सर्विसिस आहिनि आवाम खे शहरदारनि खे सभिनि खे हर अपडेट्स में बाख़बर रखनि था पिया ऐं उनजो प्लेटफॉर्म तमामु बहितरीनु आहे। सॼी टीम तमामु सुठो कमु करे रही आहे। सियासी ऐं हर क़िस्म जे कंहिं बि शइ जे मसइले में जेको आहे शहर वारनि खे अपडेट रखनि था पिया ऐं असां उमेदु रखूं था त ईंदड़ टाइम में बि पंहिंजी सर्विसिस कीअं क़ाइमु रखंदा। अस्सलाम वालेकुम। जेकब न्यूज़ जे कोशिशूं ऐं काविशूं गुज़िरियल 2 सालनि खां वठी माशाल्लाह बहितरीनु आहिनि। सो जेकब जी आवाम जे लाइ इहा हिकिड़ी ख़ुशकिस्मती आहे जो जेकब न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां जेकब जी आवाम खे हर ख़बर खां बाख़बर रखियो थो वञे और असां पोइ बि इन जेकब न्यूज़ जे लाइ थोरे था आहियूं त ईंदड़ वक़्त में असांजो उमेदूं आहिनि त जेकब न्यूज़ 2 सालनि खां वठी जेके काविशूं ऐं कोशिशूं करे रही आहे आवाम जी ख़िदमत में। सो आईंदा असां पुरुमीद आहियूं ऐं दुआगू आहियूं जेकब न्यूज़ जे लाइ त उहे हमेशह पंहिंजूं इहे कोशिशूं काविशूं ऐं आवाम जी ख़िदमत आवाम खे हर ख़बर खां बाख़बर रखण जे लाइ जेके कोशिशूं उहे कंदा रहनि था। असां उन्हनि जे जेकब न्यूज़ जे चीफ हुजे एडिटर हुजे कैमरामैन्स हुजनि न्यूज़ ऑपरेटर वग़ैरह हुजनि जेके बि असां उन्हनि खे पोइ बि अपील कंदासीं त हमेशह ईंदड़ वक़्त जे लाइ तव्हां आवाम जी ख़िदमत कंदा रहो। जी नाज़रीन, जेकब न्यूज़ जी 2 साला तक़रीब जारी आहे ऐं जिन में असांजे सीनियर सहाफ़ियुनि दोस्तनि शिरकत कई, केक कटियो ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। उमेदु आहे त असांजी कारकर्दगी अव्हां खे बि ज़रूरु पसंदि ईंदी ऐं इहा तवक़ो रखूं था त तव्हांजो मुहबतुनि जो सिलसिलो ईअं क़ाइमु रहंदो ऐं असां इंशाअल्लाह ईंदड़ वक़्त में बहितर खां बहितर कारकर्दगी अव्हां वटि पेश करण जी कोशिशि कंदासीं। जैकब न्यूज़ जे मेहनती ऐं जाखोड़ी रिपोर्टर अब्दुल गनी खोसो पारां गढ़ी हसन में शानाइती तक़रीब कोठाई वई ऐं केक काटियो वियो। तक़रीब में शिरकत कंदड़ महिमाननि खे जैकब न्यूज़ पारां अजरकनि जूं सूखड़ियूं बि पेश कयूं वयूं। गढ़ी हसन वासियुनि जा जैकब न्यूज़ बाबति कहिड़ा वीचार आहिनि ॿुधाए रहियो आहे। नाज़रीन, जैकब न्यूज़ पंहिंजे 2 सालनि जे कामयाबी जो सफ़र मुकमिल करे वरितो आहे। उन सिलसिले में प्रेस क्लब गढ़ी असर में हिकु जेकी आहे त सालगिरह जी तक़रीब कोठाई वई आहे जंहिंमें इलाइक़े जा सियासी समाजी अॻुवान ऐं जेके सहाफ़ी आहिनि उहे शरीक आहिनि ऐं जेकब न्यूज़ जे सालगिरह जो केक पिणु काटियो पियो वञे। अचो त हितां जे सियासी समाजी अॻुवाननि ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त जेकब न्यूज़ जे 2 सालनि जे कारकर्दगी खे उहे कीअं था ॾिसनि ऐं उन्हनि जा कहिड़ा वीचार आहिनि। महिरबानी अदा। जेकब न्यूज़ जी जेका कारकर्दगी आहे पहिरियों त मां तव्हांजी जेकब न्यूज़ जे सथ खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं तमामु सहाफ़ी बिरादरी खे मां मुबारकबाद पेश कंदुसि छो जो तव्हांजो किरदारु तमामु बहितर रहियो आहे सहाफ़ी बिरादरी जो। जेकब न्यूज़ जेको आहे त ग़रीब जो आवाज़ आहे, हर मज़लूम जो आवाज़ रहियो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां त मां जेकब न्यूज़ जे पूरी टीम खे ऐं इदारे जे मालिकान खे ऐं इन ख़ुशीअ जे मौक़े ते 2 साल जेका बहितरीनु कारकर्दगी जा मुकमल करण ते उनजे जेके फॉलोअर्स आहिनि, उनजा जेके चाहण वारा आहिनि, उनजा जेके ॾिसण वारा आहिनि, सभिनी खे दिलि जे गहराइनि सां पहिरियों त मुबारकबाद पेश कंदुमि। ऐं ॿी ॻाल्हि त पूरी सिंध जे मामलात में बिलख़ुसूस असांजे ज़िले जेकबाद जा जेके मसाइल आहिनि उन्हनि खे जहिड़ी तरह जेकब न्यूज़ हाईलाइट कयो आहे या जेकब न्यूज़ जेको आवाज़ बणियो आहे पंहिंजो मज़लूमनि जो, असां उनखे ख़िराज तहसीन पेश कयूं था पिया। जेकब न्यूज़ जे शानदार 2 सालनि जे कामयाबी ते जेकब न्यूज़ जी पूरी टीम रिपोर्टर्स ऐं उनजे जेको आहे त हेड ऑफिस में वेठल सभिनी दोस्तनि खे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद पेश कयां थो। जेकॾहिं जेकब न्यूज़ जे 2 साला कारकर्दगी खे ॾिसिजे त मुख़्तलिफ़ पहलुअनि ते हिन जेको आहे त चैनल पंहिंजो पाण मल्हायो आहे
सिंधियाई मीडिया इदारनि में तव्हां ॾिसंदव त हिकु बिज़नेस जो रुझान आहे, जंहिं रुझान खां हटी करे बिना कंहिं लोभ ऐं लालच जे जेकब न्यूज़ जे अक्सर रिपोर्टर्स ऐं जेको आहे त टीम पंहिंजो जेको आहे त ख़ूब सिंधी आवाम सां निभायो आहे, ख़ासि करे ज़िले जेकबा जे आवाम सां उन्हनि ख़ूब निभायो आहे। इन खां अलावा जेकॾहिं मोहम्मद मूसा चांडियो जे जेकॾहिं बरजस्तगी खे ॾिसिजे त उन सिंधी ॿोलीअ जो बि उन में जेको न्यूज़ डायरेक्टर आहे उन ख़ासि ख़्यालु रखियो आहे। ज़ाहिर आहे रिपोर्टर्स खां ग़लतियूं थींदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ लहजनि ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे त ॿोलियुनि सां वाबस्ता जेके रिपोर्टर्स हूंदा आहिनि त उन जे ॿोलीअ जो बि हिकिड़ो मोहम्मद मूसा चांडियो बहितरीनु हिकिड़ो स्क्रिप्ट जेको ठाहींदो आहे त उन ॿोली जो बि पंहिंजे हेडलाइन न्यूज़ में बहितरीनु ख़्यालु रखियो आहे। इन खां अलावा नंढनि नंढनि इशूज़ ते अवामी इलाइक़ाई इशूज़ ते जेको आहे जेकब न्यूज़ पंहिंजो सुठो किरदारु अदा करे रही आहे। असांखे उमेदु आहे त मुस्तक़बिल में बि जेको आहे त पंहिंजे इन कारकर्दगी खे वरजाईंदा, अञा बहितर खां बहितर जेको आहे त टीम वर्क ॾेखारींदा ऐं सिंधी आवाम जे मसइलनि खे उजागर कंदा। माशाल्लाह साईं ज़बरदस्त जेकब न्यूज़ मुख़्तसर अरसे में ज़बरदस्त हिकिड़ो कमु करे रही आहे ऐं लॻभॻि उन जा सोशल मीडिया ते मां त हर उनजो जेको एक्टिविटी ॾिसंदो आहियां, लॻभॻि 2 लख प्लस फॉलोअर्स हूंदसि ऐं हर मामले में उन्हनि पंहिंजो पाण मल्हायो ऐं असीं इन जे सालगिरह जे मौक़े ते दिलि जा था गहराइण सां पूरी टीम खे लख लख मुबारकबाद पेश कयूं था। त मां जेकब न्यूज़ टीम खे मुबारकबाद पेश कयां थो। 2 सालनि जे अरसे में जेको आहे एतिरो कमु सुठो कयो आहे ऐं जेको आला आवाम ताईं जेको आहे ग़रीब आवाम जो आवाज़ु पहुचायो आहे ऐं हर जेको आहे ख़बर खे हाईलाइट करणु ऐं जेका बि जेके मसइला आहिनि उन्हनि खे जेको आहे हल करण में जेको आहे अॻिभर रहियो आहे। ऐं जेको आहे किरोना हुजे, कहिड़ो बि मसइलो हुजे, जेको न्यूज़ सुठो पंहिंजो बैकअप ठाहियो आहे, सुठो उन पंहिंजे इलाइक़े में जेके रिपोर्ट रखिया आहिनि, हर शहर में हर जाइ ते उनजा रिपोर्ट महिनत कनि था ऐं मां पूरी टीम खे मुबारकबाद पेश कयां थो। जी नाज़रीन, जेकब न्यूज़ जे सालगिरह तक़रीब में आयल सियासी समाजी अॻुवाणनि ऐं सहाफ़ियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त जेकब न्यूज़ 2 सालनि जे सफ़र में जेको आहे त सिंधी अवाम ऐं जेकबा जे अवाम सां जेको आहे त ख़ूब निभायो आहे। पाणी जा मसइला हुजनि, ड्रेनेज जा मसइला हुजनि, रोडनि रस्तनि जा मसइला हुजनि, तालीम जा मसइला हुजनि या उनखां अलावा ॿिया जेके आहे त सिंध ते वार थिया आहिनि उन्हनि जा मसइला हुजनि, सिंध ते पाणी जे धाड़े जा मसइला हुजनि, जेकब न्यूज़ हर वक़्तु जेको आहे त सिंध सां या सिंधी माण्हुनि सां जेको आहे त उन्हनि निभायो आहे। ऐं हिननि जेको आहे त जेकब न्यूज़ जे कारकर्दगी ते बि जेको आहे त नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो आहे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़ गढ़ी हसन। ज़िला जैकबाबाद जे तालके ठुल में तालकार रिपोर्टर मोहम्मद अली धूओ पारां जैकब न्यूज़ जी 2 सालगिरह जो केक काटियो वियो ऐं तक़रीब में शिरकत कंदड़नि सां जैकब न्यूज़ बाबति वीचार वंडिया विया। जीअं त नाज़रीन, जेकब न्यूज़ पंहिंजी कामयाबी जा 2 साल मुकमल करे चुको आहे। उन हवाले सां ठुल में जेकब न्यूज़ तरफ़ां सालगिरह जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। इन प्रोग्राम में आयल मौज़ूद शख़्सियत जेकब न्यूज़ जे हवाले सां कामयाबी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहो जेकब न्यूज़ जे हवाले सां छा था ॿुधायो। न्यूज़ जे लाइ ईअं ई चवंदासीं त जेकब न्यूज़ पीड़ियल हिकु मज़लूम ग़रीब तबिके जो आवाज़ु आहे। 2 सालनि जे अंदरि जेकब न्यूज़ जेकी कारकर्दगी ॾेखारी आहे त थी सघे त बहितरीनु कारकर्दगी आहे। जेकब न्यूज़ जी जेका टीम आहे उहा बि हिकिड़ी बहितरीनु टीम आहे। जिथे बि कंहिं ग़रीब मज़लूम सां बेपोच माण्हू सां ज़ुल्म थिए थो, कोई अहिड़ी का वारदात थिए थी त उन वक़्तु ई जेकब न्यूज़ पहुची करे उन खे हाईलाइट करे थी। ख़ासि करे जेकब न्यूज़ जी जेका बि टीम आहे, जेकब न्यूज़ जेकबा जी ख़ासि करे असांजे ज़िले जी, त उन्हनि बहितरीनु कमु कयो आहे। जेकब न्यूज़ ठुल जे हवाले सां बि असीं जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि नुमाइंदनि बि बहितरीनु कमु कयो आहे। ग़रीब बेपोच माण्हुनि जो सियासी समाजी क़ौम परस्त मज़हबी जेके बि धुरियूं आहिनि सभिनी जो आवाज़ु आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे। ऐं जेकब न्यूज़ मां असीं इहा ई उमेदु कयूं था त 2 सालनि जे अंदरि जेतिरी बहितरीनु कारकर्दगी ॾेखारी आहे त इनशाअल्लाह अॻियां जे लाइ बि जेकब न्यूज़ असां मज़लूम पीड़ियल हारी तबिके सां सभिनी सां गॾु हूंदी। इनशाअल्लाह कारकर्दगी अञा वधंदी वेंदी। असांजी इहा ई उमेदु आहे जेकब न्यूज़ में त घटि बि न वेंदी। जेकब न्यूज़ जेको नालो मुंतख़िब कयो आहे इहो नालो बि उन जे लाइ काफ़ी आहे। जेकाबाद जा जेके बि नंढा वॾा मसइला आहिनि उहे त पंहिंजे सुठे नमूने सां अल्हम्दुलिल्लाह उहे हल कनि था, पर तमामु तर हुननि जी नज़र जेका आहे तमामु इशूज़ ते रहंदी आहे सिंध लेवल ताईं। पर मां ईअं बि चवां त थी सघे थो हुनजी कारकर्दगी ॾिसी करे मुल्की लेवल ते हिकिड़ो इदारो वञे, हीअ चैनल ओतिरे ताईं पहुचे ऐं उन सां गॾोगॾु असांजा सभु चैनल अदब एतिराम जे लाइक़ु आहिनि। लेकिन हिन थोरे अरसे में 2 सालनि जे थोरे अरसे में अल्हम्दुलिल्लाह जेको कमु कयो आहे जेकाबाद खां वठी करे गढ़ी खैरो, गढ़ी खैर खां तहसील ठुल ताईं
तमामु जेके अनेक मसइला आहिनि उन्हनि खणी करे आला अहवालनि ते पहुचायो आहे ऐं उन्हनि जे मसइलनि खां पोइ बाक़ाइदे असांजे दोस्तनि खे हिकिड़ो रिलीफ बि मिलियो आहे। जॾहिं जेकब न्यूज़ जी का बि पोस्ट को ऑफिसर पढ़े थो पियो त उन ऑफिसर में हिकिड़ो थरथलो अचे थो पियो, उन खां बाद बाक़ाइदे ग़रीब अवां जा हिकिड़ा मसइला बि हल थियनि था पिया। जेकब न्यूज़ खे सभ खां पहिरियों त अॼु हिन सालगिरह प्रोग्राम जेको ठुल में थियो आहे, मां तव्हां ठुल जी टीम सां गॾु पूरे जेकब न्यूज़ जे सदके मुबारकबाद चवां थो। ऐं जेकब न्यूज़ खे टाइम त 2 साल थी चुको आहे, 2 साल तमामु घटि आहे, पर अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु जेकब न्यूज़ जेको कमु करे रहियो आहे, जेकब न्यूज़ टीवी चैनल खे जेका पज़ीराई मिली आहे उहो तमामु घणो मिलियो आहे। ज़िले जेकबाबाद में न बल्कि पूरे सिंध ऐं उन जे पसगिरदाई में जेकब न्यूज़ भरपूर नमूने में सिंध जे अहम मसइलनि ते आवाज़ आला अहवालनि ताईं पहुचायो आहे ऐं पहुचाए थो। ऐं असां इहा उमेद कयूं था त इंशाअल्लाह अज़ीज़ जेकब न्यूज़ हमेशह वांगुरु आईंदा बि ईअं ई पंहिंजे सिंध जे पंहिंजे धरती जे अहम मसइलनि खे, इशूज़ खे, मज़लूम जे आवाज़ खे आला अहवालनि ताईं पहुचाईंदो रहंदो। 2 सालनि खां वठी पूरे सिंध जे अंदरि कमु करे थी ऐं उहा वाहिद टीम आहे जेकब न्यूज़ वेब टीवी जी, जंहिंजी जेको आहे सो आवाज़ आहे अवाम जो, उहो आला अहवालनि ताईं पहुचाइण लाइ पंहिंजो जेको आहे सो अहम किरदारु अदा करे पई। ठुल जी ख़ासि करे ठुल जी हर इशूअस ते जेको आहे सो हू अॻिभरो रहे थो पियो। ठुल जा जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि खे जेको आहे सो हू बहितरीन नमूने सां खणनि था पिया। अॼु जेको आहे सो ठुल जे जेकब न्यूज़ जी 2 सालगिरह तक़रीब आहे, उन सालगिरह तक़रीब जे मौक़े ते मां ठुल जे टीम समेत जेको आहे सो जेकब न्यूज़ जे हेड जेकी टीम आहे उन खे जेको आहे सो मां मुबारकबाद पेश कयां थो ऐं उन्हनि खां इहा ई उमेदु रखां थो त हर साल जीअं हर ॾींहुं जीअं जेको आहे सो पहिरियां बि इन्हनि जेको मज़लूम अवाम आहे उनजो आवाज़ खे आला अहवालनि ताईं पहुचायो आहे। ही जेको आहे जेकब न्यूज़ आहे उहा 2 सालनि जे अंदरि वॾी हिकिड़ी पज़ीराई माणी आहे। त मां जेकब न्यूज़ जो चैनल ऐं उनजी टीम जो इंतिहाई मशकूर आहियां। अॼु उनजी 2 सालगिरह आहे, असां उनखे मुबारकबाद पेश कयूं था। जेकब न्यूज़ जेको चैनल आहे उहो ज़िले जे अंदरि इंतिहाई हिकिड़ो हसास मसइलनि ते उन्हनि आवाज़ उथारियो आहे ऐं मज़लूम आवाम जो साथ ॾिनो आहे। ऐं जेकबाद जा जेके बि मसइला आहिनि ज़िले जे हवाले सां इंतिहाई पेचीदा मसइला हुजनि या हसास मसइला हुजनि, उन्हनि खे आला अहवालनि ताईं उन्हनि खे हाईलाइट कयो। जी नाज़रीन, तव्हां हिते प्रोग्राम में मौजूदु अॻवाननि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणो त जेकब न्यूज़ ग़रीब मज़लूम जो आवाज़ आहे ऐं हर मसइले ते अॻिभर हूंदो आहे ऐं हिन नेक तमन्नायूं ऐं दुआयूं पिणु कयूं आहिनि त मुबारकबाद पिणु पेश कई वई आहे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली दू, जेकब न्यूज़ ठुल। बाहू खोसो में जैकब न्यूज़ जे रिपोर्टर सागर अली हसन हांबी पारां जैकब न्यूज़ जी 2 सालगिरह जे मौक़े ते कोठायल तक़रीब में इलाइक़े वासियुनि साणस पंहिंजा वीचार हीअं वंडिया आहिनि। जेकब न्यूज़ गुज़िरियल 2 साल खां वठी करे इसलिए जेकबाबाद समेत पूरे सिंध जे जेके मसइला आहिनि उजागर करण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो आहे। ख़ासि तौर ते अॼु बाहू खोसो में उनजी 2 सालगिरह भरपूर ऐं शरत किरदार सां मल्हाए पियो वञे। इन सिलसिले में मां उन CEO मोहम्मद असलम गोलो साहब, मोहम्मद मूसा चाड़ियो साहब, सैयद ज़मीर आलम शाह साहब, आबिद अली मगरो साहब समेत जेकी टीम आहे उनखे मां दस्तो पेश कयां, सलामतो पेश कयां। असां वटि गॾोगॾु बाहू खोसो जे रिपोर्टर अली सलामी साहब खे उनखे बि मां सलामतो पेश कयां। जेकब न्यूज़ जे हवाले सां उन तमामु सुठो कारज किरदारु रहियो आहे। कई है प्रेस क्लब बाहू खोसे में असां पूरी टीम जस्टिस जेकाबाद ऐं CEO मोहम्मद असलम साहब खां वठी करे बाहू खोसे जे नुमाइंदे अली सलामी साहब खे मुबारक ॾींदासीं, जंहिं मुतरक किरदार ज़रिए बाहू खोसे जी पीठ ते पियल आवाम जो आवाज़ बणिया ऐं अला अहवालनि ताईं पहुचायो। बुनियादी जेके मसइला हूंदा आहिनि उनमें सिहत जा मसइला आहिनि, उनमें रोड रस्तनि जा मसइला आहिनि, पाणी जा मसइला आहिनि, वाटर सप्लाई जो मसइलो आहे, बाहू खोसे में रोड रस्ते जो मसइलो आहे। असांजे इस्पताल जे मसइला आहिनि, इस्पताल में एम्बुलेंस कोन्हे, इस्पताल में डॉक्टर वग़ैरह कोन्हे, उन्हनि जे लाइ बि साईं असां सां राब्ते में रहंदो आहे ऐं जेको आहे सो उन्हनि जा मसइला बि उन्हनि अला उन्हनि ताईं इंशाअल्लाह पुॼाईंदो। सकरंड में जैकब न्यूज़ जे रिपोर्टर सोहेल अहमद चांडियो जी मेज़बानी हेठि केक काटण वारी तक़रीब रखे जैकब न्यूज़ जी 2 सालगिरह जो केक काटियो वियो, जिते सकरंड वासियुनि जैकब न्यूज़ लाइ पंहिंजा वीचार हीअं वंडिया आहिनि। पहिरीं त आऊं जेकब न्यूज़ खे दिलि जी गहराइनि सां संदसि 2 सालनि गुज़रण ऐं 2 सालनि खां अवामी ख़िदमत करण ते मुबारकबाद पेश कयां थो ऐं उन सां गॾोगॾु हिन जेकब न्यूज़ जे CEO ऐं उनजे न्यूज़ डायरेक्टर ऐं उनजी सॼी
टीम समेत असांजे तहलके सकरंड जे जाखोड़ी रिपोर्टर सुहेल अहमद चांडियो जंहिं अंदाज़ ऐं जंहिं नमूने में सकरंड जे माण्हुनि जी आवाज़ जी तर्जुमानी कंदे जेकब न्यूज़ ते मुख़्तलिफ़ रिपोर्टूं शाया कयूं उन में आउं सम्झां थो त जेकब न्यूज़ जो रिपोर्टर ऐं जेकब न्यूज़ जी समूरी टीम खीरूं लहणे ऐं असां उन्हनि खे संदनि इहे जेका सालगिरह आहे 2 साल गुज़रनि था जेकब न्यूज़ खे जीअं ई 2 सालनि खां उन्हनि पंहिंजी महिनत ऐं लगन सां अवामी ख़िदमत कंदे पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा कयो आहे। वेंदे चवंदे वेह छॾे सारो ॾे अङण वञिजे तंजे जे त इहे अॼु असां हिते नेशनल प्रेस क्लब में जेकब न्यूज़ जी ही ॿी जेका 2 सालगिरह उहा मल्हाई आहे। गुज़िरियल 2 सालनि जे अंदरि जेकब न्यूज़ तमामु वाहिद हिकु चैनल आहे जेको शहर जे हिकु नंढनि तोड़े वॾनि मसइले खे जेको आहे हू जेको आहे हुनजो उन ख़बरूं जेके नशर करे थो ऐं जेके कंहिंसां बेवाजिबी हुजनि छो जो तक़रीबन सकरन शहर में असां वटि जेके बि माण्हू हिते अचनि था उहे पंहिंजे माना दर्द खणी अचनि था असां उनजी आवाज़ खणी जेको आहे सो आला ऐवाननि ताईं पहुचाइनि था। जेकब न्यूज़ जे हवाले सां असां 2 साल में जेके बि असांजो जेको हिते जेको रिपोर्टर आहे सुहेल चांडियो उन जी जेका असां कारकर्दगी ॾिठी आहे तमामु VIP कारकर्दगी आहे जेको हुनखे जेको लॻा आहे उनखे वरी उन खां पोइ उहा जेका भरपूर जेका मोट मिले थी ऐं जेको आहे सो असां उनखां वरी बि इहा दुआ कंदासीं त जेकब न्यूज़ जा जेके मालिक आहिनि या जेका हुनजी पूरी टीम आहे या पूरी सथ आहे उन्हनि खे असां जेको आहे सो इहा दुआ कंदासीं त अलाह साईं हुननि खे अञा बि तौफ़ीक़ ॾिए त हू इन शहर जे मसइले पर के पूरे पाकिस्तान जे जेके बि जिते जिते हिननि जा नुमाइंदा आहिनि हिन मसइलनि खे खणनि त जीअं हू आला ऐवाननि ते पहुचनि ऐं उन्हनि ग़रीबनि जा मसइला हल थियनि। जीअं त अॼु जेकब न्यूज़ जी 2 सालगिरह जे हवाले सां हिते जेको प्रोग्राम रखियो वियो आहे उन हिसाब सां केक काटियो वियो आहे ऐं तक़रीबन असां नेशनल प्रेस क्लब जी सथ खे तमामु घणी मुबारकबाद पेश था कयूं त अॼु खैरनि सां जेकब न्यूज़ खे 2 साल पूरो थी वियो आहे। हींअर अॼु असां हुनजी 2 सालगिरह मल्हायूं पिया ॾाढी ख़ुशी पई थिए छो त हिकिड़ो नओं आवाज़ माना हिकिड़ी असांजे मज़लूम माण्हुनि जी जेको हिकिड़ो नओं आवाज़ उभरियो आहे मां सम्झां थो त बहितरीन उन्हनि हिकिड़ो कमु ॾिनो आहे ऐं जस लहणनि था उन्हनि जे पूरी टीम CEO खां वठी करे वेंदे असांजे तालुके सकरण जो रिपोर्टर असांजो सुहेल उहो उन वॾी महिनत कई आहे। जीअं अॼु असां नेशनल प्रेस क्लब सकरण में जेकब न्यूज़ जी 2 सालगिरह मल्हाए रहिया आहियूं ऐं मां सम्झां थो त तमामु थोरे टाइम में जेकब न्यूज़ पंहिंजी हिकिड़ी अलॻि सुञाणप ठाही आहे जेका सिंध समेत बल्कि पूरे पाकिस्तान में उनजी सुञाणप हींअर हले पई ऐं हींअर सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं अहिड़ा चैनल जेकॾहिं अञा वधीक खुलनि त इन में ग़रीबनि जा जेके सूर आहिनि ॾुख आहिनि उन जूं जेके तकलीफ़ूं आहिनि उहे इन्हनि चैनलनि वसीले आला ऐवाननि ताईं ऐं आला आदिलनि ताईं उन्हनि जा जेके सूर ॾुख गम जेके हूंदा आहिनि उहे उन्हनि ताईं पुॼंदा आहिनि। गेरेलो में जैकब न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गनी मुग़ल पारां हिकु तक़रीब कोठाए जैकब न्यूज़ जी 2 सालगिरह मल्हाए केक काटियो वियो जिते गेरेलो वासियुनि जैकब न्यूज़ लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो। 2 सालनि जी हिननि जी महिनत उहा असांखे बहितर लॻी आहे। हितां जे समाजी मसइलनि खे बहितर नमूने सां हाईलाइट कयो आहे। हितां जा जेके मसइला आहिनि असांजे गेरेलो शहर जा उन्हनि जो बि असांखे आवाज़ हिन में नज़र अचे थो ऐं हितां जा गुथियल मामला अहिड़ा आहिनि जिन ते को बि न ॻाल्हाए थो। अक्सर को भउ आहे या के ख़दशा आहिनि या के मसइलतूं आहिनि उन जे करे त जेकब न्यूज़ चैनल वारो उन खे हाईलाइट कनि था। इहा ख़ुशाईंदा ॻाल्हि आहे असां मुबारकबाद था ॾियूं। जेकब न्यूज़ तमामु सुठो चैनल आहे ऐं हुन सिंध जे जेको आहे मज़लूम आवाम जो जेको आवाज़ु उथारियो आहे उहो तमामु सुठे नमूने ऐं अहसन तरीक़े सां हलायो आहे ऐं असां अहिड़े सुठे कम ते ऐं 2 साल कामयाबीअ सां पूरो करण ते हिन चैनल जे जेको आहे CEO मोहतरम मोहम्मद असलम गोलो साहिब जन खे दिलि जे गहराइनि सां
नेशनल प्रेस क्लब गिरलो जे तरफ़ां लख लख वाधायूं ॾियूं था। बुरड़ी शाह करीम में लाल बख्श सठियो जैकब न्यूज़ जी 20 सालगिरह जे मौके ते तकरीब कोठाए केक काटियो ऐं तकरीब में शिरकत कंदड़ दोस्तनि जैकब न्यूज़ जी पूरी सथ खे मुबारकूं पेश कयूं। मातली में भी जैकब न्यूज़ जी 20 सालगिरह मल्हाई वई, जिथे जैकब न्यूज़ जे रिपोर्टर नसीर सोलंगी सां इलाके वासियुनि जैकब न्यूज़ बाबति पंहिंजी मोहब्बत जो इज़हार कंदे मुबारकूं पेश कयूं। सिंध जी सहाफ़त में हिकु नवाण आणींदड़ जैकब न्यूज़ जी अॼु जेका 20 सालगिरह आहे उन मौके ते जैकब जे पूरे सथ खे ऐं स्पेशली असां मातली जा जेके जैकब जा नुमाइंदा आहिनि या जेको प्रेस आहे उन्हनि खे मुबारकबाद पेश करियूं था। जैकब न्यूज़ जी पूरी टीम खे मुबारकबाद पेश करियां थो। उन्हनि जेको उन्हनि खे 2 साल कंप्लीट थिया आहिनि। 2 सालनि में उन्हनि बहितर जेको सो किरदारु अदा कयो आहे हिन सहाफ़त जी दुनिया में पंहिंजो। जीअं त सभ खां पहिरीं आऊं जैकब न्यूज़ जे एडिटर मोहतरम मूसा चांडियो समेत समूरी सथ खे 20 सालगिरह मुबारक पेश थो कयां ऐं उन सां गॾोगॾु जैकब न्यूज़ जे अंदाज़ सां ऐं जंहिं तरीक़े सां मज़लूमनि जो आवाज़ बाला आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे उन ते खेना उन्हनि खे सलाम थो पेश कयां। काज़ी अहमद में जैकब न्यूज़ जे रिपोर्टर सूफ़ी जावेद अहमद सियाल पारां हिकु ज़बरदस्त तकरीब कोठाई वई ऐं जैकब न्यूज़ जी 20 सालगिरह जो केक काटे ख़ुशी जो इज़हार कयो वियो। काज़ी अहमद वासिन पंहिंजा वीचार कुझु हिन रीत वंडिया आहिनि। जैकब न्यूज़ जो बर्थडे आहे, ठीकु आहे, उन हवाले सां हिते केक काटियो वञे पियो। केक काटण जे हवाले सां असां जेको जैकब न्यूज़ जो नुमाइंदो आहे सूफ़ी जावेद अली सियाल, जंहिंजो काज़ी अहमद जे हवाले सां ॾाढो बहितरीनु किरदारु रहियो आहे ऐं उमेद कयूं था त ईअं ई अॻिते कमु कंदो रहंदो। सहाफ़त वॾो किरदारु अदा करे थी ऐं न्यूज़ चैनल ख़ासि करे मीडिया जा जेके न्यूज़ चैनल आहिनि उहे अवाम जी आवाज़ आहिनि ऐं जैकब न्यूज़ असांजो जेको आहे सिंध जो पाकिस्तान जो जेको इदारो आहे न्यूज़ चैनल आहे जैकब न्यूज़ पंहिंजो पाण निभायो अथसि। उनजी जेकी रिपोर्टिंग आहे जानदार रिपोर्टिंग आहे, मज़लूमनि खे इंसाफ़ वठी ॾियण लाइ ऐं ऐवान इक़्तिदार ताईं जेको आहे सो न्यूज़ पहुचाइण लाइ आवाज़ पहुचाइण लाइ वॾो हुन किरदारु अदा कयो आहे। आवाज़ जेको जैकब न्यूज़ जेको चैनल आहे उन तमामु घणो आवाज़ 2 सालनि में नालो कमायो आहे ऐं तमामु सुठो कमु उनजो कारकर्दगी तमामु बहितरीनु रही आहे। ख़ासि करे उनजो जेको रिपोर्टर आहे काज़ीमन में सूफ़ी जावेद सियाल, उनजो बि बहितरीनु माना किरदारु ऐं बहितरीनु माना कवरेज रही आहे। मज़लूमनि जो आवाज़ बणियो आहे जैकब न्यूज़। समाज में थींदड़ ज़ुल्म ज़्यादतियुनि ख़िलाफ़ु जेको सो ही जैकब न्यूज़ आहे तमामु बहितरीनु रिपोर्टिंग करे पई। असां जस ॾियूं था साईं सूफ़ी जावेद सियाल खे ऐं जंहिं माना बहितरीनु रिपोर्टिंग कई आहे, ज़ुल्म ख़िलाफ़ु आवाज़ उथारियो। असां हुन सां गॾु आहियूं। जैकब न्यूज़ आहे जेको थोरे ई वक़्त में मज़लूम ऐं बेसहारा माण्हुनि जे आवाज़ जेको काज़ीअमन में आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे ऐं असां हिन जैकब न्यूज़ तालके काज़ीअमन जे रिपोर्टर सूफ़ी जावेद साहिब खे असां जस्ता पेश कयूं। आहे मीडिया जे हवाले सां तमामु सुठो कमु करे पियो। 2 सालनि जो थियो आहे। असांखे उमेदु आहे त सूफ़ी जावेद जेको काज़ीअमन जो रिपोर्टर जाखोड़ी आहे उन जा ॿिया बि रिपोर्टर जाखोड़ी हूंदा ऐं महिनत कंदा ऐं जैकब न्यूज़ पंहिंजो पाण मल्हाईंदो। अॼु जैकब न्यूज़ के 2 साल पूरा थिया आहिनि। असां जैकब न्यूज़ के 2 साल गुज़रण ते मुबारकबाद पेश कयूं था ऐं काज़ीअमन में जैकब न्यूज़ जो जेको नुमाइंदो आहे तमामु बहितरीनु आहे। टंडो मस्ती में नादिर अली उजण पारां सहाफ़िन ऐं सियासी समाजी धुरिन खे गॾु करे जैकब न्यूज़ जी 20 सालगिरह जो केक काटियो ऐं जैकब न्यूज़ जी कारकर्दगी बाबति सवाल कयो, जंहिं ते शहरवासियुनि कुझु अहिड़ी मोट ॾिनी। आहियूं जैकब न्यूज़ जा ऐं उन जे नुमाइंदे मिस्टर नादिर अली उजण जा, जंहिं हिन चैनल जी 20 सालगिरह प्रेस क्लब टंडो मस्ती जे सदर ऐं सॼी सथ जे हिसाब सां मल्हाई आहे। सभ खां पहिरियां त मां जैकब न्यूज़ जे समूरनि हितां जे जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि खे सालगिरह जी मुबारकूं थो पेश कयां। उनखे अलावा पूरी सथ जेका आहे जैकब न्यूज़ जी समूरी सथ खे मुंहिंजे तरफ़ां इहे दोस्त जेके आहिनि उन्हनि जे तरफ़ां सालगिरह मुबारक। न्यूज़ जेको आहे बैराड़ीअ में पोइते पियल इलाइक़नि खे तमामु वॾी जेको आहे कवरेज ॾेई रही आहे। गुज़िरियल हफ़्ते में जेको आहे असां जैकब न्यूज़ जा थोराइता आहियूं। असांजे ॻोठ में हिकिड़ो इशू हो गंदगीअ जे हवाले सां, जंहिंमें असांखे हिन वॾी कवरेज ॾिनी आहे। असांजो उन ते जेको आहे DC खिरप एक्शन वरितो ऐं इंशाल्लाह सूमर ॾींहुं उहो मसइलो हल करायो वेंदो। असां जैकब न्यूज़ जे सरवान जेको आहे असलम कोले खे मुबारक पेश ॾींदा आहियूं त हिन ग़रीबनि जी जेको आहे आवाज़नि खे ऐवाननि ताईं पहुचाइण में तमामु वॾी जेको आहे कोशिशि कई आहे।
न्यूज़ जी हिते टंडो मस्ती प्रेस क्लब ते सालगिरह मल्हाई वई आहे। असां इन जेकब न्यूज़ जे सरवराण मोहम्मद असलम गोले ऐं समूरे सथ खे मुबारकबाद पेश कयूं था, जिन हिन थोरे ऐं मुख़्तसर 2 सालनि जे अरसे में सोशल मीडिया ते ग़रीब पोरियत मज़दूर तबिके जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे। अॼु जेकब न्यूज़ जो जेको आहे सो 2 सालगिरह आहे हिते टंडो मस्ती प्रेस क्लब ते रखी वई आहे, जंहिंमें सियासी समाजी अॻवान जेको आहे सो हिन में शिरकत कई आहे। ही चैनल 2 सालनि में तमामु बहितरीनु कामयाबु थियो आहे ऐं इंशाअल्लाह उमीदूं आहिनि त अॻिते बि ग़रीब ऐं मज़लूम माण्हुनि जो आवाज़ु आला ऐवाननि ताईं पहुचाए करे अञा वधीक कामयाबी माणींदो। सालगिरह जेकब न्यूज़ जी जेका टंडो मस्ती प्रेस क्लब ते मल्हाई वई आहे, असां समूरे सथ खे जेकब न्यूज़ जेके सालगिरह जो वाधायूं पेश कयूं था। मीडिया ई आहे जेका आला ऐवाननि ताईं मज़लूमनि जा आवाज़ पहुचाए थी ऐं जेकब न्यूज़ जेको आहे थोरी अरसे में तव्हांजे इलाइक़े जा टंडो मस्ती जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जा जेके मसइला आहिनि उहे आला ऐवाननि ताईं पहुचाया आहिनि। दरिया ख़ान मरी में माजिद सिंधी जी मेज़बानी हेठि जेकब न्यूज़ जी 2 सालगिरह जो केक काटे जेकब न्यूज़ जी सथ खे मुबारकूं पेश कयूं वयूं। मसू बुरगड़ी में नूर मोहम्मद तुर्क पारां जेकब न्यूज़ जी 2 सालगिरह जे मौक़े ते हिकु तक़रीब कोठाए सियासी समाजी धुरिन ऐं सहाफ़िन गॾिजी केक काटियो। तक़रीब में शिरकत कंदड़नि जेकब न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद तुर्क सां पंहिंजा वीचार अहिड़ी रीत वंडिया आहिनि। जेकब न्यूज़ जा 2 साल मुकमल थियण ते मसू बुरगड़ी प्रेस क्लब में सहाफ़िन जेकब न्यूज़ जी सालगिरह मल्हाई आहे। अचो त हिननि सां जेकब न्यूज़ पारां ॻाल्हि ॿोल करियूं त ही जेकब न्यूज़ खे कीअं था ॾिसनि। जेकब न्यूज़ खे 2 साल मुकमल थियण ऐं 3 साल में दाख़िल थियण ते मुबारकबाद पेश करियूं था। जेकब न्यूज़ सिंधी मीडिया में हिकिड़ो नवाण आंदी आहे ऐं हिकिड़ी जाखोड़ी सहाफ़त जॻह आहे उहा करे रही आहे। बहितरीनु 2 साल जेको आहे जेकब न्यूज़ खे पूरा थियण ऐं 3 साल में जेको आहे दाख़िल थियण जे हवाले सां अॼु प्रेस क्लब मसू बुरगड़ी में जेको आहे सालगिरह जे हवाले सां केक काटियो वियो आहे ऐं जेको मुबारकबाद पेश कयां थो जेकब न्यूज़ खे। जेकब न्यूज़ जा 2 साल पूरा थियण ऐं 3 साल में जेका सालगिरह मल्हाई वई आहे, असां सभिनी जेका टीम आहे उनखे मुबारक ॾियूं था। जेकब न्यूज़ के 2 साल पूरा थियण ऐं 3 साल जी शुरूआत में जेका आहे जेका सालगिरह मल्हाई वई आहे, प्रेस क्लब मसू बुरगड़ी ऐं पूरी टीम खे मुबारकबाद ॾियां थो। असांजे रिपोर्टर साथी नूर मोहम्मद तुर्क आहे उनखे मुबारकबाद ॾियां। जेकब न्यूज़ जी कामयाबी जा 2 साल सफ़र करे 3 साल में दाख़िल थी वई आहे। उन जेकब न्यूज़ जी सालगिरह जो केक मसू बुरगड़ी प्रेस क्लब में सहाफ़िन पारां काटियो वियो। जॾहिं त हिते मसू बुरगड़ी प्रेस क्लब जे सहाफ़िन जेकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इहो ॿुधायो त जेकब न्यूज़ ग़रीबनि जो हमदर्द रही आहे। जॾहिं त सिंध जा मसइला तोड़े हुजनि या बलोचिस्तान जा मसइला हुजनि, असांजे कुंड कुर्च जा जेके मसइला हाईलाइट कया आहिनि, जॾहिं त जेकब न्यूज़ अॻिते हली नवाण आणे इलाइक़े ऐं सिंध जे माण्हुनि जो हक़ीक़ी आवाज़ बणिजंदी। कैमरामैन ज़ीशान तुर्क सां गॾु नूर मोहम्मद तुर्क, जेकब न्यूज़ मसू बुरगड़ी। पनो आकिल में माजिद महेसर जी मेज़बानी हेठि जेकब न्यूज़ जी 2 सालगिरह जो केक काटियो वियो। पनो आकिल वासिन जेकब न्यूज़ जी 2 सालगिरह जे मौक़े ते पंहिंजी मोहब्बत ऐं सिक जो इज़हार कंदे चयो आहे त मीडिया समाज जी बहितरी ऐं जोड़ जक में अहम किरदारु अदा रखे थी। इन ई किरदार में ही असांजो नंढड़ो शहर आहे, सहाफ़ी ऐं शहरी जी हैसियत में असीं इहो ॾिसूं पिया त हिन नंढड़े शहर में जेके नंढा नंढा इशूज़ आहिनि उहे मीडिया उन्हनि मामलनि खे ट्रैक ते आणे पई। मीडिया में वॾो पावर आहे, पोटेंशियल आहे, विल आहे। कहिड़ो बि टीवी चैनल हुजे, कहिड़ी बि अख़बार हुजे, जेकॾहिं उहा चाहे राइट इशूज़ ते ऐं जेके माण्हुनि जा जेके मामला आहिनि उन्हनि खे सही तरीक़े सां हैंडल करणु चाहे त उन में वॾी ताक़त आहे। ऐं मूं इहो ॾिठो आहे तव्हांजो जेको चैनल आहे उन बि खोड़ जॻहनि ते जेके जेन्युइन माण्हुनि जा इशूज़ आहिनि उन ते ॻाल्हायो आहे, उनखे हाईलाइट कयो आहे। सभ खां पहिरियों त मां जेकब न्यूज़ ऐं उनजे पूरे सथ खे दिलि जी गहराइनि सां हिन 2 सालनि जी जेका सालगिरह उन्हनि जी मुबारकबाद पेश थो कयां ऐं तमामु घणी ख़ुशी थी आहे त हिकिड़ी जेकब न्यूज़ असांजे हिन जेको आहे सो सोसाइटी जे अंदरि जेके मसइला आहिनि उन्हनि खे सुठे नमूने जेको आहे पेश कयो आहे ऐं ख़ासि तौर ते पनो आकिल में ऐं तव्हां भाउ माजिद हुसैन खे मां जेको आहे सो मुबारकबाद पेश थो कयां। जेकब न्यूज़ बहितरीनु चैनल आहे जेको असांजे ग़रीब माण्हुनि जो आला ऐवाननि ताईं आवाज़ पहुचाए थो ऐं ख़ासि करे असां वटि हिते पनो आकिल जे नौजवान सहाफ़ी बाकिरदार बादशाह आहे त नौजवान माजिद महेसर जेको हिन साल ई ॿियो केक सालगिरह जो केक जेकब न्यूज़ जो काटे रहियो आहे उहो बहितरीनु अंदाज़ में कमु करे रहियो आहे। पहिरियां त इन चैनल खे दिलि जी गहराइयुनि सां मैनी हैप्पी रिटर्न ऑफ द डे
हमेशह अवां ईअं खुलंदा ऐं ख़ुशि रहो ऐं सभिनि उन्हनि बेवस बेसहारा बेपोचनि जो आवाज़ु पहुचायो जन ताईं माण्हुनि जो आवाज़ु कोन थो पहुची सघे, जंहिं ताईं असां जहिड़ा मज़लूम आवाज़ु पहुचाइण जी कोशिशि करनि था पर आवाज़ु पहुची सघे कोन थो। पर अलाह तव्हांखे हिकु वसीले जी सूरत में असांजे पनवाकिल तालके पनवाकिल में साफ़ी जी सूरत में मोकिलियो आहे, पर असां लाइ अवां फ़रिश्ता आहियो। सिंध समेत बलूचिस्तान के शहरन सोबतपुर और मांझीपुर में धार तकरीबूं कोठायूं वयूं। सोबतपुर में ज़िलई रिपोर्टर ग़ुलाम अब्बास बुरडो पारां प्रेस क्लब में तकरीब कोठाई केक काटियो वियो, जॾहिं त मांझीपुर के रिपोर्टर ग़ुलाम नबी जमाली की मेज़बानी हेठ कोठायल तकरीब में शिरकत कंदड़ मेहमानन केक काटण बाद जैकब न्यूज़ लाइ पंहिंजा वीचार कुछ हीअं ॾिना आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु मां जैकब न्यूज़ के उनजी सालगिरह ते मुबारकबाद ॾियां थो और सभु अॼु जे ग़ुलाम नबी ख़ान जमाली जेको हिते डिस्ट्रिक्ट रिपोर्टर आहे जैकब न्यूज़ जो, तहसील रिपोर्टर भी आहे जैकब न्यूज़ जो, अॼु उन जेको प्रोग्राम मुनक़द कयो आहे जैकब न्यूज़ जे सालगिरह जे हवाले सां, अॼु मां सभु दोस्तनि खे मुबारकबाद ॾियां थो और उम्मीद कयां थो त जैकब न्यूज़ सिंध और बलूचिस्तान में ख़ासि करके असांजे जैकबाद और सोबतपुर जाफराबाद में ग़रीब आवाम जी नुमाइंदगी कंदो, जेको असांजो महकूम आवाम आहे, मज़लूम आवाम आहे, ग़रीब आवाम आहे, जेको रोज़मर्रा जंहिंसां ज़्यादतियूं थियनि था, जंहिंसां ज़ुल्म थियनि था, उनजी आवाज़ खे जैकब न्यूज़ मथे बाला इक़्तिदार ताईं पुॼाईंदो। और मां इहो बि जैकब न्यूज़ जे ज़रिए पैगाम ॾींदुमि त असांजा जेका बि सहाफ़ी दोस्त आहिनि, ख़ासि कर जंहिंजो असांजो वास्तो सोबतपुर सां आहे, त उहे दोस्त असांजे ग़रीब आवाम जे लाइ ॾींहुं राति जागोड़नि था और उन्हनि जे सां जेका बि ज़्यादतियूं थियनि था उनखे सोशल मीडिया ते, उन्हनि खे चैनल्स ते, उन्हनि खे अख़बारनि ते ॾियनि था और इहा हिकिड़ी वॾी आवाम जी मदद आहे उन्हनि जे हक़ हासिल करण में। असां जैकब न्यूज़ और ॿिया जेका बि दोस्तनि जा चैनल आहिनि, सहाफ़ी आहिनि, असां उन्हनि जे हक़ सच जी आवाज़ में असां मां दौरान ख़ान नेशनल पार्टी इंशाल्लाह हमेशह गॾु आहियूं। जैकब न्यूज़ जी सालगिरह ते मां पंहिंजे रिपोर्टर मीर ग़ुलाम नबी जमाली खे मुबारकबाद ॾियां थो, उन सां गॾु सभु संगत खे ऐं प्रेस बलूचिस्तान प्रेस क्लब जे साफ़िन सभु संगतनि खे, मीर दौरान ख़ान खे वॾी मां शुक्रिया अदा कयां थो हिन सालगिरह में शरीक थी करे ऐं इन ग़रीब आवाम जी हिम्मत अफ़ज़ाई कई आहे ऐं ही ग़रीब आवाम जो आवाज़ आहे। अहिड़ा जेके चैनल ग़रीब आवाम तबिके खे मथे उभारीनि, उनजा ॾुख दर्द आहिनि, जेकी मुश्किलात आहिनि मथे आवाम बाला ते पहुचाइण में हिकु वॾो मददगार थींदा। अहिड़ा चैनल अचण जी ज़रूरत आहे। इन करे मां पंहिंजे दोस्त ग़ुलाम नबी जमाली खे मुबारक ॾियां थो सालगिरह मल्हाए करे ऐं ग़रीब आवाम जो आवाज़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जैकब न्यूज़ जी सालगिरह ते मां उनजे रिपोर्टर ग़ुलाम नबी जमाली साहब के मुबारकबाद ॾियां थो, जेको जैकब न्यूज़ जी जेको सालगिरह मल्हाए करे हिते मुनक़द कयो जेको तक़रीब, इहो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। जैकब न्यूज़ जेको आहे जो CEO जेको आहे त हे चैनल खोले करे ॾाढो सुठो कयो आहे ताकी आवाम जी ग़रीब आवाम जो मसइला मसाइल उजागर थींदा। जीअं त अॼु जैकब न्यूज़ जी ॿी सालगिरह तकरीब जेको आहे न तहसील मांझीपुर में कोठाई वई आहे। इन ॿी सालगिरह जे मौक़े ते मां जैकब न्यूज़ जे CEO मोहम्मद असलम गोलो ऐं जे पूरी टीम ऐं असांजे पंहिंजे ज़िले ऐं तहलके जे रिपोर्टरनि खे मुबारकबाद थो पेश कयां ऐं इहो मां उनखां उमेदु कयां थो जीअं 2 सालनि जे अंदरि जीअं जैकब न्यूज़ जैकाबाद, सोबतपुर, जाफराबाद ऐं भरपासे वारे इलाइक़े जे अवामनि जो जीअं भरजलू थियो आहे, उन जो मसाइल जेका जंहिं तरीक़े सां उन आला ऐवान ताईं पुॼाया आहिनि, मां उमेदु थो कयां कि जैकब न्यूज़ जो CEO ऐं उनजी पूरी टीम इन्ही तरीक़े सां जेको आहे हर अबोज माण्हू जो आवाज़ बणंदा, ॾुखी माण्हू जो जेको आहे सहारो बणंदा और जेको आहे पंहिंजे कैमरे जी अख सां जेको आहे उन्हनि जो मसाइल ऐवान बाला ताईं पुॼाईंदा। बहादुरपुर में जैकब न्यूज़ जी ऑफिस में इमदाद जान बहरानी पारां केक काटे जैकब न्यूज़ जी 2 सालगिरह मल्हाई वई, जंहिंमें इलाइक़े जे मोज़िज़ीन पारां केक काटियो वियो। बडाणी में जैकब न्यूज़ जे रिपोर्टर सदरदीन भुट्टो जी मेज़बानी में शहर जे सियासी समाजी अॻवाननि ऐं सहाफ़िन जैकब न्यूज़ जी 2 सालगिरह जो केक काटियो। मुबारकपुर में भी जैकब न्यूज़ जी 2 सालगिरह जो केक काटियो वियो। मुबारकपुर वासिन ऐं तकरीब में शिरकत कंदड़ मेहमाननि पंहिंजा वीचार वंडींदे चयो त भुट्टो साहब अल्ताफ़ नाले रिपोर्टर आहे, उन जेका रिपोर्टिंग करे रहियो आहे उहा हिकिड़ी सुठी रिपोर्टिंग आहे
ऐं असां उनखे सारायूं था ऐं अॻिते बि उहो पंहिंजी जेका मनफ़ी जे बजाए सुठी रिपोर्टिंग कंदो रहंदो। ऐं उन खां सवाइ अॼु जी सालगिरह जे मौक़े ते संदसि असांजी जेका उनजो अॼु ॿी सालगिरह चई वञे थी, उनजे लाइ मां सभिनी रिपोर्टर्स खे ऐं उन्हनि जे सहाफ़ियुनि खे मुबारकबाद पेश कयां थो। अदा पंहिंजो अॼु जेका मुबारकपुर स्टेशन ते असांजे ज़िले जेकब जो जेकब न्यूज़ जी चैनल उनजी सालगिरह जी ॿी सालगिरह तक़रीब थी वई आहे। जेकब न्यूज़ जेको असांजे आहे त जेकब ज़िले जो, पर हुन जा जेके पंहिंजो रिपोर्ट्स वग़ैरह असां ॾिसंदा आहियूं, स्टोरी वग़ैरह ॾिसंदा आहियूं, पूरी सिंध जे हवाले सां जेकब न्यूज़ मशहूरु आहे। हुन जेका टीम आहे, CEO मोहम्मद असलम गोलो साहब या जो डायरेक्टर न्यूज़ मोहम्मद असलम चांडियो साहब ऐं सैयद ज़मीर अलम शाह, उन सां पूरी टीम जेका आहे उहा हिकिड़ी मज़बूत टीम आहे, हिकिड़ी प्योर वर्किंग जर्नलिस्ट आहे। हुननि जा जेके करंट अफेयर्स जे हवाले सां असां तजिया पढ़ंदा ॿुधंदा आहियूं, तमामु बहितरीनु तजिया सिंध जे हवाले सां, जेकबा जे हवाले सां या ॿियनि शहरनि जे हवाले सां। उनखे अलावा जेका बि पंहिंजो सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हुन जा रिपोर्ट्स मुक़ररु थियल आहिनि, उन शहर जे बुनियादी मसइलनि जे लाइ जेके स्टोरियूं हूंदियूं आहिनि उहे तमामु बहितरीनु आहिनि। असांजी हिन अॼु की सालगिरह जेका तक़रीब आहे मुबारकपुर शहर में सालगिरह तक़रीब जे हवाले सां दुआ गो आहियां त जेकब न्यूज़ अञा बि वधीक तरक़ी करे। अॼु असांखे जेको अल्ताफ़ साहब पंहिंजो दावत ॾिनी पंहिंजो जेकब न्यूज़ जे लाइ, अॼु का ॿी सालगिरह आहे हुनजी। जेकब न्यूज़ मां असां हिकिड़ो सुठो मुतासिर थिया आहियूं। जेकब न्यूज़ हिकिड़ो सुठो चैनल आहे। जेकब न्यूज़ जीअं तरक़ी जी राह ते शुरू थींदो आहे, जीअं मसलन KTN हुया, ॿिया हुया, जियो हुया, आहिस्ते आहिस्ते हे बि थोरो स्पीड पियो वठे। इंशाअल्लाह ताला हे मां सम्झां थो त हिकिड़ो सुठो चैनल अॻिते हली करे साबित थींदो। जेकब न्यूज़ जेको आहे सो सिंध लेवल ते बाक़ाइदा कमु जो करे तमामु बहितरीनु आहे, पर असांखे इनखे जेकब न्यूज़ खे जेको पंहिंजे इलाइक़े जी जेका ख़बर आहे उहा असां इस्लामाबाद में बि जेको आहे सो इनखे ॾिसंदा आहियूं। जेका असांखे ब्रेकिंग न्यूज़ ईंदी आहे अव्हांजे चैनल जे थ्रू, इन जे जेका वेब चैनल आहे जे थ्रू असांजी दुआ आहे त अव्हांजो चैनल हमेशह शाद आबाद रहे ऐं ईअं ई सालगिरह मल्हाईंदा रहो। कोशिशि कयो इनखे जेको पंहिंजो नौजवान तबिको आहे उनखे अॻियां आणे करे जेके मुसलसल इलाइक़े जा जेके पंहिंजा हाल अहवाल आहिनि उहे ॾींदा रहो। सभु खां पहिरियल मां 2 साल जेकब न्यूज़ खे पूरे थियण ते मुबारकबाद ॾियां थो ऐं उनजी पूरे सथ खे। जेकब न्यूज़ हिकु सुठो आवाज़ु आहे, ख़ासि करे जेको जेकाबा जा जेके मक़ामी माण्हू आहिनि उन जा जेके इर्द गिर्द जा इलाइक़ा आहिनि उन्हनि खे कवरेज बहितरीनु ॾिए थो ऐं हिन जे ख़बर हलण सां उन टाइम में नोटिस वधे थो। मां पूरी टीम खे जस ॾियां थो ऐं मुबारकबाद पेश कयां थो। अदा अॼु जेकब न्यूज़ जी सेकंड सालगिरह आहे। पहिरियों त तव्हांखे मुबारक हुजे। अधु असांजो मुबारकपुर जो रिपोर्टर आहे, मुबारक हुजे। गोलो साहब असांजो बहितरीनु असलम साहब दोस्त आहे, उनखे बि लख लख मुबारकूं हुजनि। उन खां अलावा असांजो जेकब न्यूज़ जेको आहे तमामु सुठो चैनल आहे। असांखे पुलिस ऑफिसर्स खे पिणु गाइड करे थो। जेके बि इशूज़ आहिनि जेके असां ताईं नथा पहुचनि, अहिड़ा इशूज़ आहिनि जेके हाईलाइट करे थो, उन ते असां पुलिस ऑफिसर नोटिस वठूं था, उन ते जल्दी उन ते तदारुक थी वञे थो। तंहिंजे करे जेकब न्यूज़ लाइ असां अॻे बि दुआगू हुआसीं, हींअर बि दुआगू आहियूं। अलाह ताला अञा कामयाबियूं अता फरमाए असलम गोले साहब खे, जेको असांजो भाउ बि आहे, दोस्त बि आहे, उनखे अञा वधीक कामयाबियूं कामरानियूं अता फरमाए। खां पहिरियां त अॼु जेकब न्यूज़ जेका इहा सेकंड सालगिरह आहे उन जे लाइ मां जेकब न्यूज़ जे असलम साहब CEO ऐं उनजी पूरी टीम खे ख़ासि करे ई जेको प्रोग्राम रखियो आहे जेकब न्यूज़ मुबारकपुर जे रिपोर्टर अल्ताफ़ भुट्टो खे मुबारकबाद पेश कयां थो। जेकब न्यूज़ ज़िले जेकाबाद में जेतिरो तेज़ीअ सां ऐं हिन जा फॉलोअर्स वधंदा वञनि था, हिन जेका हर नंढी खां नंढी ख़बर ऐं वॾे खां वॾी ख़बर ते जेको हिन कवरेज ॾिनी आहे उन सां जल्द खां जल्द नोटिस वरिता वञनि था। असां दुआगा आहियूं त जहिड़ी तरह ही तेज़ीअ सां कमु कंदो रहे थो, अलाह सां अञा हिनखे वधीक कामयाबी अदा करे। हिकु दफ़ो ॿीहर जेकब न्यूज़ हिन जी पूरी टीम खे मुबारकबाद पेश कयूं था। जेकब न्यूज़ जेकब न्यूज़ जेको आहे पंहिंजो थोरे अरसे में जेको पाण मढ़ायो आहे ऐं जेको आहे मज़लूमनि जो आवाज़ु ऐवाननि ताईं पुॼायो आहे। ऐं काफ़ी दफ़ा ईअं बि थियो आहे त जेके वॾा वॾा इशू आहिनि या नंढा नंढा इशू आहिनि उन्हनि ते जेके नोटिस थिया आहिनि, हिन जेकब न्यूज़ खे मां उनजी टीम खे ख़ासि करे मोहम्मद असलम गोलो साहब, न्यूज़ डायरेक्टर मोहम्मद मूसा ऐं उन जा जेके सथ जा साथी आहिनि उन्हनि खे मां ही 2 सालगिरह जेकब न्यूज़ जी मुबारकबाद ॾियां थो। ख़ासि करे मुबारकपुर में जेको असांजो रिपोर्टर आहे अल्ताफ़, उन असांखे अॼु इनवाइट कयो आहे जो जेकब न्यूज़ जी सालगिरह आहे। ॾाढी दिलि खे ख़ुशी थिए थी, छो त हीअ असांजे दोस्तनि जो चैनल आहे ऐं मज़लूमनि जो चैनल आहे। ऐं मां उमेदु रखां थो त जेको बि इहे मज़लूम जो आवाज़ु आहे इहो ऐवाननि ताईं पहुचाईंदा, जीअं कमु करनि था
ईअं ई करनि। असां सभु जेके असां हितां जा जेके ख़ासि करे जेके मज़लूम माण्हू आहिनि हिन चैनल सां गॾु आहियूं। कंदकोट जे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब में जैकब न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक चाचड़ जी मेज़बानी में जैकब न्यूज़ जी 2 सालगिरह जो केक काटियो वियो। सिंध वासियुनि जी मोहब्बत ऐं बेइंतहा प्यार ऐं मोट सां गॾु जैकब न्यूज़ पंहिंजो सफ़र जारी रखियूं पियो अचे। आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।